अस्सलाम वालेकुम, मैं असलाउद्दीन अवां ॾिसी रहिया सिंधी थॉट्स। हिन शॉर्ट वीडियो में असां सिंप्लीफाई या रिड्यूसिंग ते ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियां इन जी सिंधी आहे सादी सूरत, यानी असांखे अगरि सिंधी किताबनि में पढ़ंदासीं त लिखियलु हूंदो आहे त हेठियनि खे सादी सूरत में आणियो, या इंग्लिश में लिखियलु हूंदो आहे सिंप्लीफाई द फॉलोइंग, या लिखियलु हूंदो आहे रिड्यूस द फॉलोइंग। त इहे कुझु शयूं हिन जे लाइ इस्तेमालु थींदियूं आहिनि। सो सभ खां पहिरियां अगरि रिड्यूसिंग जो या सिंप्लीफाई जो अगरि कॉन्सेप्ट असां डिस्कस कयूं त कुझु हिन तरीक़े सां आहे। उहो इहो आहे त अगरि मां हिते लिखां थो 8 भाङे 16, हाणे 8 भाङे 16 लिखण खे अगरि असां रिड्यूस था कयूं त रिड्यूस मतिलबु छा? रिड्यूस जो मतिलबु आहे सादी सूरत में आणणु, यानी इन खे अञा कंहिं अंग सां डिवाइड करे सादो कयो, हल्को कयो। हाणे असां ॾिसंदासीं रिड्यूसिंग में इहो कानून असांखे ज़हन में रखिणो आहे त जेको मथियों अंगु आहे ऐं हेठियों अंगु आहे, इन्हनि ॿिन्ही जे लाइ असांखे अहिड़ो कॉमन अंग तलाश करिणो आहे जेको ॿिन्ही खे वंडे सघे। त डेफिनेटली 2 हिन खे बि वंडे थो, 2 हिन खे बि वंडे थो। त सो असां ॾिसंदासीं त 2 8 खे केतिरा दफ़ा वंडे थो? असां हिते लिखंदासीं त 4 दफ़ा। 16 खे घणा दफ़ा 2 वंडींदो, या 16 जी 2 जी टेबल घणा दफ़ा वेंदी? 8 दफ़ा वेंदी। उन खां पोइ 2 जी टेबल अञा 4 ऐं 8 खे बि वंडे सघे थी। सो 2 जी टेबल 4 खे 2 दफ़ा वंडींदी, 2 2 4 या 2 2 4, हिन जो थींदो 4 2 8। अञा असांजी टेबल वञे थी, अञा हे 2 रिड्यूस थी सघनि था, अञा हिन ॿिनि ते जेको आहे 2 जी टेबल वञे थी, हिन ते 2 जी टेबल 1 दफ़ो थी वञे, हिन ते 2 दफ़ा वेंदी। हाणे असां जेको हीउ मरहलो तय कयोसीं हेसि ताईं, तव्हां ॾिसो पिया असां सादे खां सादी सूरत में हिन खे आणियोसीं। सो इन सॼे कॉन्सेप्ट खे सादी सूरत में आणणु या रिड्यूस करणु या सिंप्लीफाई करणु चइबो आहे। इन जे लाइ काफ़ी अंग असां खणी सघूं था। मतिलबु ॿिया एग्ज़ाम्पल अगरि असां खणूं था, हिते 8 भाङे फ़र्ज़ु कयो 7 आहे। हाणे तव्हां ॾिसंदव त 8 जी टेबल 8 ते 2 जी बि वञे थी, 4 जी बि वञे थी, ॿियनि जी बि वञे थी। हेठियों अंगु छा आहे असांखे मिलियलु? इहो प्राइम नंबर मिलियलु आहे। ऐं असांखे इहो ज़हन में रखणु खपे त जॾहिं बि प्राइम नंबर मिलंदो त असां उनखे वधीक रिड्यूस न थींदो, न ई उनखे रिड्यूस कंदासीं। इहो ख़ुदि ई उनजो जवाबु आहे। जेकॾो ॿियो एग्ज़ाम्पल खणूं 3 भाङे 7, हाणे 3 बि प्राइम आहे, 7 बि प्राइम आहे, इहे वधीक रिड्यूस नथा थियनि, इन करे असां चवंदासीं इहो ई इन जो जवाबु आहे। सो असां हिन नंढे टॉपिक खे ईअं ई कवर कयोसीं त रिड्यूसिंग जो जेको कॉन्सेप्ट आहे कुझु हिन रीति आहे। ऐं प्राइम एंड कंपोज़िट नंबर डेफिनेटली असां अॻ में बि डिस्कस करे चुका आहियूं गुज़िरियल लेक्चर्स में, तव्हां उन्हनि खे वरी बि स्टडी करे ॾिसिजो। सो हाणे स्क्रीन ते कुझु सुवाल आहिनि, उन्हनि खे सॉल्व कंदव, प्रैक्टिस कंदव, इंशाल्लाह वरी असां मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो में।